अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़दार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कशमोर खां कराची ताईं। सलाम सिंध असांजो फेसबुक पेज ऐं असांजो यूट्यूब चैनल आहे। अगरि तव्हां नवां आहियो त हींअर ई सलाम सिंध यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं फेसबुक पेज ते अगरि नवां आहियो त उनखे लाइक फॉलो करे छॾियो। दोस्तो, अॼु पाण ॻाल्हाईंदासीं सिंध जॉब्स पोर्टल जे हवाले सां, जेकी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब ऐलान कयो आहे त सिंध जॉब पोर्टल तां जेको आहे तव्हां नौकरियूं हासिलु करे सघो था। 5 to 15 ऐं 1 to 5 माना 1 खां 15 ग्रेड वारियूं नौकरियूं। सो हाणे हिते हिकिड़ी जेको आहे न दुश्वारी अचे पई दोस्तनि खे, त वेबसाइट खुले पई, नओं अकाउंट कीअं ठाहिजे, या इहो सॼो प्रोसेस हिकिड़ो जेको आहे माना दोस्तनि खे थोरी परेशानी थिए पई। सो अगरि तव्हां नवां आहियो त हिन वीडियो खे शेयर करे छॾियो ऐं सलाम सिंध यूट्यूब चैनल खे अगरि सब्सक्राइब न आहे कयो त जल्दी सब्सक्राइब करे छॾियो। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं सिंध जॉब पोर्टल ते क्रिएट अकाउंट कीअं करे सघो था, हिन जा छा कहिड़ा रीज़न आहिनि, या क्रिएट अकाउंट छो न पियो थिए, जेको आहे न कैंडिडेट को एरर अचे पियो जॾहिं लॉगिन या जॾहिं पाण क्रिएट अकाउंट कयूं पिया। हिन सॼे प्रोसेस जो जेको आहे तव्हांखे अॼु मां हल ॿुधाईंदुसि। सो ॻाल्हि आहे दोस्तो ईअं त हीअ जेको पासे में तव्हांखे वेबसाइट नज़र अचे पियो, वेबसाइट त खुले पई सिंध जॉब्स पोर्टल, पर अञा ताईं हिननि जो जेको आहे प्रोसेस हले पियो। काफ़ी दोस्त कॉलूं करनि पिया, यार हिन मुतालिक़ तव्हां वेबसाइट जे मुतालिक़ जेको आहे वीडियो ठाहियो त हीअ जेकी वेबसाइट आहे अञा प्रोसेसिंग में आहे। तमामु जल्दी जेको आहे हिन जो कमु मुकमिल थींदो। अञा हिन ते कमु हले पियो। ठीकु आहे, इफ़्तिताह त उन्हनि करे छॾी, पर हिन ते कमु हले पियो। अधु कमु थी चुको आहे। हाणे जेको 5 to 15 IBA तरफ़ां जिन्हनि टेस्ट दोस्तनि ॾिनी, उहे दोस्त हिते जेको आहे मिसाल पंहिंजो अकाउंट जेको आहे लॉगिन करे सघनि था, जंहिंमें 40 या 40 खां मथे जंहिंजा स्कोर आयल हुआ, उहे हिते जेको आहे न पंहिंजो जेको आहे उहे लॉगिन करे सघनि था। जेकी STS वेबसाइट ते उन्हनि जो जेको डेटा ॾिनल आहे, उहो ऑटोमेटिक डेटा हेॾे ट्रांसफ़र थी चुकी आहे। इहो तव्हांखे थोरो मां ॿुधाईंदो हलां। जेकी STS ते IBA तरफ़ां तव्हां टेस्ट वरिती वई, उहा साॻी जेकी डेटा आहे उहा हिन सिंध जॉब पोर्टल ते तव्हांजी ऑटोमेटिक अची वई आहे। हाणे अचूं था पाण 1 to 5 ताईं। बाबा 1 to 5 ताईं जेके इहे नौकरियूं आहिनि, उहे कीअं असां अप्लाई कयूं, या उहे जेको आहे उन ते कीअं अकाउंट ठाहियूं, क्रिएट नओं माण्हू कीअं इन ते क्रिएट कयो, त उन ते कमु अञा हले पियो। सो अञा हिन जो कमु मुकमिल न थियो आहे। 5 to 15 ताईं जिन्हनि अप्लाई कया उन्हनि जा स्कोर आयल आहिनि IBA तरफ़ां STS जी वेबसाइट ते, त उन जो बि अञा कमु हले पियो। अञा तव्हां हिन में जॉब में वेंदव न, जेके जिन्हनि वटि वेबसाइट इहा हले थो, जॉब्स में वेंदव त अञा जॉब्स में नॉट अवेलेबल उते ईंदा, माना अञा ताईं के बि जॉब अञा हिन में न हया विया आहिनि। ठीकु आहे न, हिन में सिर्फ़ु डेटा ट्रांसफ़र कई वई आहे वेबसाइट में, ऐं हिन में हेल्पलाइन जो सिस्टम हिननि ॾिनो आहे। हिन में अञा फंक्शन रहनि था, तमामु घणा फंक्शन रहनि था, जेके उहे हिन में ऐड कया वेंदा। हीअ सिर्फ़ु स्कोर तव्हांखे ॿाहिरियां ॿुधाईंदो वेंदो त हेतिरनि माण्हुनि जेको आहे हिन वेबसाइट खे जॉइन कयो आहे, या हेतिरनि माण्हुनि जेकी STS 5 to 15 ताईं जेकी डेटा STS में हुई, उहा होॾऊं ट्रांसफ़र करे हिन में जेको आहे मवाद विधो वियो आहे वेबसाइट में। अञा 1 to 5 वारा जेके आहिनि, उहे तव्हां इंतज़ारु कयो। 1 ग्रेड खां 5 ग्रेड वारा जेके दोस्त आहिनि, उहे उन्हनि खे थोरो इंतज़ारु करण जी ज़रूरत आहे, या हू कीअं अकाउंट क्रिएट करे सघनि था, या हिन जेको क्रिएट जेको कैंडिडेट जॾहिं पाण मथां CNSE ॾींदा आहियूं वेबसाइट में जॉब पोर्टल में, हेठां मोबाइल नंबर ॾियूं था, त हिकिड़ी एरर अची वेंदी आहे साम्हूं, त उन मां कीअं जान छॾाइजे, त इन शइ मां तव्हांखे थोरो इंतज़ारु करिणो पवंदो। हिन वेबसाइट जो अञा कमु हले थो पियो, ऐं ज़बरदस्त वेबसाइट सिंध हुकूमत वारनि ही ठाही आहे। इन ते मां एप्रिशिएट कंदुसि उहो हिन जे करे त मुंहिंजे हिसाब सां नौजवान उहे नौकरियूं ॻोल्हींदा, या मिसाल ख़ासि करे चालान भरण जो बि मसइलो, चालान वारो सिस्टम हिन में ईंदड़ वक़्त में पोइ हाणे ॾियनि था या नथा ॾियनि, मूंखे नथो लॻे जो हिन में चालान जेको सिस्टम ईंदड़ वक़्त में थिए। फ़िलहालु हाणे जॉब्स ॾियनि, ॾिसूंसीं हाणे कहिड़ा जॉब्स हिन में ॾियनि था, या 5 to 15 वारनि जे लाइ कहिड़ा जॉब्स आहिनि, या 1 to 15 वारा कहिड़ा जॉब्स आहिनि, उहे हिन में ऐड कंदा। अञा हिन जो कमु फाइनल न थियो आहे दोस्तो। काफ़ी दोस्त परेशान आहिनि, तदा हाणे 1 खां 5 ताईं जेके आहिनि नवां माण्हू असां कीअं अप्लाई करे सघूं था, या 5 to 15 वारा जॉब कीअं अप्लाई करे सघनि था। उन्हनि जा स्कोर त आयल आहिनि STS वेबसाइट ते, पर हिते स्कोर बि शो कोन था थियनि अञा, उहे जेके STS ते शो थियनि
था, उहा डेटा हिननि ट्रांसफ़र करे हिते आई आहे। बहरहाल तमामु सुठो हिननि वेबसाइट ठाहियो आहे इंशाल्लाह, ऐं हिन मुतालिक़ जीअं ई वरी इहे वेबसाइट मुतालिक़ का अपडेट ईंदी तव्हांखे मां ॾींदुसि। तव्हां परेशान न थियो, अञा हिन वेबसाइट में का डेटा हिननि अपलोड न कई आहे। हिननि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहा डेटा ट्रांसफ़र कई आहे जेकी पंहिंजो STS ते हुई, उहा डेटा हिननि ट्रांसफ़र करे हेॾे जेको आहे माना रखी आहे। सो दोस्तनि खे गुज़ारिश आहे त तव्हां हिन सलाम सिंध फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं फॉलो लाइक करे छॾियो। ईंदड़ वक़्तु जेके बि अपडेट्स हूंदा इंशाल्लाह उहे हिन वेबसाइट मुतालिक़ तव्हांखे मां ज़रूरु ॾींदुसि। वॾी महिरबानी, पंहिंजे दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।